कुरान तो देता है हमें दावत ईमान, कुरान तो देता है हमें दावत ईमान, और ईमान ये कहता है मेरी जान अली है, और ईमान ये कहता है मेरी जान अली है। गर बोले तो लगता है कुरान अली है। अल्हम्दुलिल्लाह सैयद सादात सैयद मोहम्मद नसीरुद्दीन शाह बुखारी दामत बरकातुहुम लाली जन जे सिदारत में सीता शहर जे अंदर मुझे सुने हैदरे कर्रार फातिह खैबर मौला अली मुश्किले कुशा शेर खुदा जो जश्ने विलादत हली रहियो आ। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह तमाम आशिकाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे रहबर शेर खुदा जे जश्न में शिरकत करे, पंहिंजे गुलामन में पंहिंजो गुलामन में नालो लिखराए रहा हन। इंशाअल्लाह ताला असां तव्हां जो नालो भी महबूब जे सदके महबूब जे प्यारे अलीयुल मुर्तजा शेर खुदा जे गुलामन में अल्लाह ताला जरूर इंशाअल्लाह ताला लिखी छदींदो। सब का पहिरीं त अहलिया ने सीता वारन के मुबारक होजे। इंशाअल्लाह ताला मां जरूर थद जो भी एहसास कंदुम, रात जो वक्त गुजरी चुको आ इन जो भी एहसास कंदुम, कोशिश कंदुम त मुनासिब टाइम जे अंदर तवां के खोले खोले बुधाया त अली आहे के फोकस सजो इंशाअल्लाह ताला इहो हुंदो। अली आहे केर, अली चैबो छाखे आ, अली जी जात कहिड़ी आ, जेको अली आ ओहो आयो कीया, जेको अली आ उन यार के सुञातो कीया। इंशाअल्लाह ताला मुनासिब टाइम जे अंदर जरूर शेर खुदा जो खालिसतन अज शेर खुदा जो आले रसूल जो शेर खुदा जो शान खोले खोले मुझा दोस्त अजीज मुनासिब टाइम जे अंदर पंहिंजे दिलन के ठारींदासी नरुगी ठारींदासी, पर अली अली करे सोहणे अली जे मुखालिफ के जो थोड़ो अज साड़ींदासी, थोड़ो घणो न थोड़ो साड़ींदासी, इन करे उनके कदर थे त अली खां सवा बी का गली। शेरे खुदा बहादुर मुश्किल कुशा अलिया, शेरे खुदा बहादुर मुश्किल कुशा अलिया। कादे वनी तो भूल जी कादे वनी तो भूल जी ही दर अथई हलिया। शेरे खुदा बहादुर मुश्किल कुशा अली आ, शेरे खुदा बहादुर मुश्किल कुशा अलिया। हाणे ज़हन जे कंप्यूटर के तैयार कयो, कुछ मिनट थोड़ो तवा के समझण में लगंदो, जेसताईं मां तवा के ग्राउंड आडो ठाहे दिया अल्लाह जे कुरान जी तिलावत भी कंदो हला, पर पंहिंजे ज़हन के तैयार रखजो। ज़हन जे कंप्यूटर जो बटन ऑन करे छॾजो, मतां का किथे मिसिंग थी वञे, सुभाणे पो तोखे वरी कैसेट ॿुधणी पवे। मज़ो त तॾहिं आ जॾहिं आशिकन जो जिस्म हिते हुजे, दिल जे यार जे दरबार में हुजे। हाणे कुरान पढ़ंदो थो वञा, ज़हनी तौर ते तैयार थी। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम।
वलक़द अहिदना इला इब्राहीम व इस्माईल अन तहिरा बैतिया लित्ताइफीन वल आकिफीन वर्रुक्अस सुजूद। अच तक का बेठाहण खां शुरू कया। अल्लाह जो कुरान भी पढ़ंदो हला, रब जो कुरान भी गॾु हलंदो हले, तुंहिंजो ज़हन भी खुलंदो हले। चो त मुंहिंजा दोस्त अली अली कंदो वेंदे, कुरान पढ़ंदो वेंदे, ॾिस त वाग कीअं थी मदीने वरी पवे, ॾिस त कीअं थी उतां दड़ो खुली पवे। याद रखी छॾिजां, याद रखी छॾिजां, ख़ुदा खे मञाइणो आहे त मदीने वारे मीर जे दड़े ते झुकी पओ। जेकॾहिं मदीने वारे मीर खे मञाइणो आहे त मुंहिंजे मुस्तफ़ा जे बचड़नि जे दड़े ते झुकी पओ। मदीने तय्यबह जे अंदर, मदीने तय्यबह जे अंदर हिकिड़े शख़्स रुगी एतिरो चयो, मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जंहिं वक़्त में हुन दहीअ जो खाधो, दहीअ खे खाई करे रुगी हुन दिलि में ख़्याल कयो, दहीअ जो ज़ाइको चहिरो आहे, दहीअ जो ज़ाइको खटो आहे। हुन बसि एतिरो चई बस कयो, ख्वाब में हुकुम थियो त तोखे हुकुम थो ॾिजे मां मुस्तफ़ा जो मदीनो छॾे वञ। मुझे मदीने जे शहर जे दही जे बारे में तुझे दिल में रुगी ख्याल आयो आ त दही खटी आ, हुकुम थो त मदीनो छॾे वञ। हाणे जेको पधड़ो करे आयो ओहो कीअं छॾे, अचे रोअण लॻो, अचे रोअण लॻो। जेको अचे पुछे, फ़कीर मुराद अचे पुछो छो थो रोई, चए थो मदीने वारो कावड़िजी वियो आ। सैयद नसीरुद्दीन शाह पुछो छो थो रोई, चवे थो मदीने वारो कावड़िजी वियो आ। पुछंदा वया हलंदा वया, एतरे में को दीवानो आयो, पुछई छो थो रोई, चई मदीने वारे हुकुम कयो आ निकरी वञो। काॾे वञा, चवे थो मदीने वारे खे परचाइणो अथई त सिधो अमीर हमज़ा जे मज़ार ते हलियो वञो, वञी उते दाहूं कर, मुझे मुस्तफ़ा खे पंहिंजे चाचन सां एतिरो त प्यार आ। होॾां सुणो अमीर हमज़ा सिफारिश कंदो, मुंहिंजो मदीने वारो मीर राज़ी थी पवंदो। अजीज़ाने मन उन नौजवान देर न कई, सिधो अमीर हमज़ा सुणे जे मज़ार ते अची करे उते जीअं जो रुनो रोई रोई सुम्ही पियो। अख अख सां लगी आवाज़ आयो, हलिया हलिया तुझी सिफारिश क़बूल थी वई आ। अजीज़ाने मल अच त काबे खां शुरू थियूं, तुंहिंजो ज़हन ठही वियो, मां ॾिसी छॾियो। अच त काबे खां शुरू थियूं, अल्लाह जे घर काबे खे ठाहण वारा केरु, चो सोणो इब्राहिम ऐं सोणो गाला गाला केरु काबे खे ठाहण वारा, हिकिड़ो सुणो इब्राहिम, हिकिड़ो सुणो इस्माईल। काबे जे ठाहण वारा ॿई जवान हेॾे तवजह कयो, जेकॾहिं हींअर ई तव्हां पोइ ते निहारींदो त कमु कीअं थींदो। हेॾे तवजह कयो मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उन काबे जे ठाहण वारनि खे मुंहिंजे करीम रब फरमायो तहिरा, ओ काबे के ठाहण वारो, ओ काबे जी ओसारी करण वारो, ओ काबतुल्लाह के बनाइण वारो, जी असांजा करीम रब इन मुझे घर के पाक ऐं साफ़ रखो। तहिरा बैती, मुझे घर के पाक रखो। गौर कजा मुझा मौला छाजेला लित्ताइफीन वल आकिफीन वर्रुक्अस सुजूद। अहम नुक्ते जे तरफ पियो हला, जिंदगी में न बुधो हुंदई, अज सजण साईं जे गुलाम जे जुबान मां बुध। सैयद सादात नसीरुद्दीन शाह बुखारी जे साम्हूं रब जो कुरान पढ़ी तो बुधाए, पंहिंजे ज़हन के तैयार करे बुध। अल्लाह ताला तो फरमाए पंहिंजे अंबिया के, सुणे इब्राहिम के, सुणे इस्माईल के, मुझे काबे के
तैयार कर। काबो तैयार थी वयो, इनके पाकीज़ा रख। छा जेला तवाफ करण वारन जेला, एतिकाफ करण वारन जेला, रुकू करण वारन जेला, सजदो करण वारन जेला अल्लाह जो हुक्म थियो आ मुझे काबे के तैयार रख। के जेला चैन शख्सतुन जेला ओहे केर हन, हिकड़ा तवाफ करण वारा, हिकड़ा एतिकाफ करण वारा, हिकड़ा रुकू करण वारा, हिकड़ा सजदा करण वारा। हाणे चैनी के आडो रखो त खबर पवई त राज़ चैनी के आडो रख। बुध भी कुरान जी आयत इन अव्वल बैतियु वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकौ व हुदल लिल आलमीन। अंदाजो कोन लगायो थे अली के सुञाणन में ॾाढी देर कई थे। याद रखी छॾजा, थोड़ी सुणे अली के सुञाणन जी कोशिश कर, सुणे अली के सुञाणन जी कोशिश कर। छो त सुनो अली उहो आ, सुनो अली उहो आ। अली उनखे चइबो आ जंहिंजे अली के अली कंहिंखे चइबो आ जो इमाम हसन खां वठी करे, इमाम हसन खां वठी करे इमाम महदी ताईं इहा इमामत सॼीअ जो जेको अबो आ उन जो नालो अली। अली कंहिंजो नालो आ। इमाम हसन खां वठी करे इमाम महदी ताईं इन सॼी इमामत जो जेको अबो आ जो उन जो नालो अली आ। अल्लाह ताला काबे के ठहराए। अल्लाह ताला हुक्म केड़ो फरमायो, सुने इब्राहिम के, सुने इस्माइल के काबे के तैयार कयो थी वयो। इन जे पाकीज़गी जो ख्याल रखो रखजी वयो। मुजा करीम छा जेला लित्ताइफीन तवाफ करण वारन जेला। गौर कजा तवाफ करण वारन जेला। मां फिलहाल राज में गाल्हाइंदो वेंदुस, ॾिसां त आशिक कीअं था गुजारत खे भञी उते पहुचन। लिताइफीन तवाफ करण वारन जेला वल आकिफीन। पहिरो नंबर तवाफ करण, ॿियो नंबर एतिकाफ करण। पहरो नंबर तवाफ करण, ॿियो नंबर एतिकाफ करण। वर रुकअ सुजूद, टियों नंबर रुकू करण, चौथो नंबर सजदा करण। गौर कजा, गौर कजा। हा हा मुझा दोस्त अजीज, काबतुल्लाह जे ॿाहिरों तवाफ वारा भी ॾिठा थई, रुकू वारा भी ॾिठा थई, सजदे वारा भी ॾिठा थई। काबे में एतिकाफ वारा ॾेखार केर हन। ज़हन के हाज़िर कर, ज़हन के हाज़िर कर मुझा दोस्त अजीज। कुरान का बाहर कोन ॻाल्हाईंदो सजण साईं जो फ़कीर। कुरान मां इंशाअल्लाह ताला तोखे ॻाल्हाए ॿुधाईंदो। वरी हाणे तोखे आस्ते आस्ते चवां, मन तोखे समझ में अचे। लिताइफीन अल्लाह काबे के पाक करायो कंहिंजे लाइ तवाफ वारन जे लाइ। पोइ मूंखे चवण ॾे, मूंखे चवण ॾे तवाफ खां बाद में एतिकाफ जो ज़िक्र आयो। एतिकाफ छाखे चइबो आ, रहण खे या हलण खे? जवाब ॾे। जिथे एतिकाफ कबो आ छा कबो आ? ॻाल्हाए। जिथे एतिकाफ कबो आ, एतिकाफ जी घट में घट मुद्दत केतिरी आ? चओ 3 ॾींहं। चओ चओ एतिकाफ जी घट में घट मुद्दत, एतिकाफ जी घट में घट मुद्दत घणा ॾींहं? ॻाल्हाए गाला घणा ॾींहं। राज कहिड़ो आहे? अॼु तोखे राज तो सजण साईं जो ग़ुलाम ॿुधाए। और अल्लाह ताला फरमायो लिताइफीन तवाफ करण जे लाइ, वल आकिफीन त ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ एतिकाफ करण जे लाइ मूंखे जवाब ॾे। सुहिणे अलीअ जी अम्मा, सुहिणे अलीअ जी अम्मा जॾहिं दिल पर अली उन जे पेट में आ, कहिड़ी जगह ते आई आहे? जवाब ॾे।
जवाब ने कादे आई आ अन्या तोखे अंदाजो कोन लगंदो अन्या तोखे अंदाजो कोन लगंदो हे फकीर जो तोखे सीता वारा खोले खोले बुधाइंदो इंशाअल्लाह ताला एड़ो खोले बुधाइंदो जो तुझी दिल ठरी पौंदी वाग मदीने इंशाअल्लाह ताला दिल ठरी पवंदी वाग मदीने वरी पवंदी हिकड़ो सुनो नबी ईसा अलैहिस्सलाम उन जी अम्मड़ ईसा अलैहिस्सलाम जे विलादत खां अग में काथे ही क़िबला सही नसीरुद्दीन शाह जो अल्लाह जे घर में हुई जवाब दे बीबी मरियम काथे रहंदी जवाब सदाई जलसा बुधो था गाल्हायो काथे रहंदी ही बीबी मरियम अल्लाह जे घर में रहंदी हुई लेकिन जडे सुने ईसा अलैहिस्सलाम जे अचण जो टाइम थियो तो उनके हुक्म थियो उखरुज हाज़ा बैत इबादत उखरुज हाज़ा बैत इबादत ला बैतुल विलादा ओ बीबी मरियम ही अल्लाह जो घर ही इबादत जी जाया हे बच्चन जणन जी जगह ना है हे बच्चन जणन जी जगह ना है ऐ मरियम बाहर निकरो मरियम सुनी ओ बचड़ो खणी जंगल में हली वई कहजी अम्मा जो ईसा अलैहिस्सलाम जी अम्मा हजरत ईसा के खणी जंगल में वई हली गोया के अल्लाह जो कानून पढ़जी वयो तो अल्लाह जे घर में बच्चे जणन जी जाए ना है अल्लाह जो घर कानून पढ़जी वयो बच्चो जणन अल्लाह जे घर में जाए ना है अल्लाह जो घर इबादत जी जाया बच्चे जणन जी जाए ना है वलन तजदल सुन्नतिल्लाह तब्दीला अल्लाह ताला जो कलाम तब्दील न थींदो आ पर चो आशिको जन जे करे रब पंहिंजा कानून तब्दील कंदो आ उनखे अली चइबो दिल खोले चो गौर सा बुधो दिल खोले चो वलन तजदल सुन्नतिल्लाह तब्दीला अल्लाह जो कानून तब्दील न थींदो आ पर चो जे खुदा कानून तब्दील कंदो आ उनखे गाला गाला उनखे बीबी मरियम अंदरा आहा बीबी मरियम अंदरा हुक्म थियो त बचड़े जो टाइम बाहर थी हे इबादत खानो हे वीएम खानो ना है पर मुझा दोस्त अजीज फातिमा बिन्त असद जेका अली जी अम्मा है उहा काबे जे अंदर ना है उहा त पंहिंजे घर में वेठी आ उतो उथारण वारे उथारियो आ सोने अबू तालिब के चवंदी आ महसूस करे रही हां अन्या बचड़े जे अचण में कुछ ॾींहं बाकी आहिनि ऐ मुझा घोट हल तहली काबे जो तवाफ करे अचो छा करे जो कुरान जे आयत खे यादो रखजा तहिरा बैती लित्ताइफीन वल आकिफीन हल तहली काबे जो तवाफ करे अचो सोने अली जी अम्मा सुने अली जो अबो काडहूं आया चो घरों आया हिकड़न के घरों घुराए पांजे काबे जो तवाफ कराए रहो आ हिकड़ा जे के अंदर घर में उनन के बाहर कढी रहो आ राज केड़ो आ दुनिया के इहो ही बुधाए रहो आ तही बैतुल्लाह या काबो छाहे जवाब दियो काबे छाहे बैतुल्लाह है बैत मना घर गाला गाला बैत मना अरबी में दार ब घर के चेबो आ दार ओहो घर जे में मानू कदह कदह इंदो आ बैत ओहो जे में मानू रहंदो आ घर वा अल्लाह जो ओ दुनिया जे इल्म वारा मौलाना साहब का हिकड़ी घड़ी त मुखे बुधा जेका घड़ी अल्लाह से काबे में अंदर रहयो हुजे एक रात हिकड़ी रात बुधा जवाब ने हिकड़ी रात आहे एड़ी कहजे इल्म में जेको साबित करे त उहो इन अल्लाह जे घर में अल्लाह ताला पान रहयो आ चो त खुदा हर जगह ते हाजिर नाज़िर आ जदे हर जगह ते हाजिर नाज़िर आ त पंहिंजे घर के बैतुल्लाह सा अल्लाह ताला मुंजा दोस्त अजीज मंसूब छो कयो इहो ही त राज आ हाने दिसणो तोखे आ त घर त खुदा जो आ रहे केर थो
घर त खुदा जो आ, घर त खुदा जो आ, लेकिन अल्लाह जे घर में रात केर थो रहे। हिकड़ी न ब न टे रातियों टे ॾींह इन बैतुल्लाह में मेहमान केर थियो आ। जे मेहमान चवी तॾहिं बि असांजो अंदर ठरी पियो, पर जे मालिक चवी तॾहिं बि असांजो अंदर ठरी पियो। छो त तूं त नथो सुञाणी इन राज खे, पर सुहिणे बुल्ले शाह खां पुछ त राज कहिड़ो आ। अली काबे जे अंदर छो आयो आ? अच त बुल्ले शाह खां पुछी दी छा तो चए बुल्लो शाह। चए तो अंत बहर दे खबर न काई रंगी रंग बनाया है। अंत बहर दे कल न काई रंगी रंग बनाया। रंगी रंग बनाया, रंगी रंग बनाया। अल्लाह आदमी बन आया है, मौला आदमी बन आया है। तो बहर दे खबर न काई रंगी रंग बनाया है। अंत बहर दी कल न काई रंगी रंग बनाया। आबिल काबिल पुत्र आदम दे किबला आदम किसका जाया। आबिल काबिल पुत्र आदम दे आदम किसका जाया है। असी आदम को अगे हुआ से, असी आदम को अगे हुआ से आदम सादा जाया। अंत बहर दी कल न काई रंगी रंग बनाया है। अंत बहर दी खबर न काई रंगी रंग बनाया। रंगी रंग बनाया, रंगी रंग बनाया। मौला आदमी बन आया है। अंत बहर दी कल न काई रंगी रंग बनाया। ऐन दा बुरका मीम दी चादर मुख विच घूंघट पाया। ऐन दा बुरका ओ चो चो ऐन दा बुरका, ऐन दा बुरका मीम दी चादर मुख विच घूंघट पाया। अली रजा है नाम हमारा, अली रजा है नाम हमारा, अली रजा है नाम हमारा। भुल्ला नाम भुलाया। अंत बहर दी कल न काई रंगी रंग बनाया। चो अंत बहर दी खबर न काई रंगी रंग बनाया। रंगी रंग बनाया, रंगी रंग बनाया। मौला आदमी बन आया है, आदमी बन आया है। अंत बहर दी कल न काई रंगी रंग बनाया है। अंत बहर दी खबर न काई रंगी रंग बनाया। ज़हन तैयार हन न? अन्या त बुध, अन्या त बुकी पैया पीठी कान्हे का। अन्या त बुकड़ी पैया, अन्या पीहण परे जी गाला। थोड़ो पान के संभाल, थोड़ो पान के संभाल। अल्लाह ताला जा बानड़ा घरों घुराइण वारो केरा, जवाब दे केरा। दुनिया जी तारीख खोले दिस, सुनी फातिमा बिन्त असद खां पुछी दिस। तारीख इब्ने जूजी पढ़ी दिस, तारीख इब्ने कसीर पढ़ी दिस। दुनिया जी तारीख पर त खबर पवई त अली केरा। जी जल अम्मा जे पेट में, जे पेट में आ। जो जी जल अम्मड़ जे पेट में आ। मुझा दोस्त अजीज, मुझे महबूब मुस्तफा करीम जा दीवाना। अन्या ऐलान नबूवत मुझे आका कौन फरमायो आ। पर जिया जो मुझो मुस्तफा करीम ईंदो वा, सुनी फातिमा बिन्त असद उथी पीहंदिया, अदब कंदिया, इस्तकबाल कंदिया। अबू तालिब चौंदा ओ फातिमा, ओ फातिमा हे त बचड़ो करे तात्यो आ, हे त मुझो भाइटियो आ। तू वदिया इन सुने मोहम्मद जेला उथी छोथी भी निहारे चवंदिया ओ मुझा घोट अब्दुल्ला। जेस ताईं उन अख सा तू दिसी मां दिसा है अंदर वारो ज़ोरियत हो।
तारीख खोल सुने अबू तालिब हजरत अमीर हमजा के दाह दिनिया हजरत अमीर हमजा के दाह दिनिया अद्दा अद्दा मुझे घरवारी फातिमा के समझा सुनो मोहम्मद नंढड़ो आ ओहो नंढो अचे थो ये अच्छे मथे सा उथी थी भी है खानदानी रिवायत जे खिलाफ आ खानदानी रिवायत ये कोन थी दिया हजरत अमीर हमजा समझायो सुने अबू तालिब समझायो फातिमा बिन्त असद चवे थी मुखे छा था समझायो हिन अंदर वारे के समझायो मुझो तवसुई कोने को मां त सब समझा थी पर जदे सुनो इमामुल अंबिया ईंदो आई अंदर वारो जवान मुके उठण ते मजबूर कंदो आ अमीर हमजा सुने अबू तालिब पाण में सलाह कई कड़ी सलाह कई त महबूब के सरड़ो था कयो फातिमा बिन्त असद वेठिया हिकड़े पासे कुल्हे ते ज़ोर अबू तालिब ॾई बीठो आ हिकड़े पासे कुल्हे ते ज़ोर हजरत अमीर हमजा ॾई बीठो आ हबीबन के सरड़ो था कन ओ बचड़ा मोहम्मद ओ सुना मोहम्मद जरा हेडे तहलिया हिकड़ो मिस्र जे बाजार में मुशाहिदो थी रहो आ बियो मक्के जे गलन में थी रहो आ मिस्र जे बाजार में जुलेखा सुने यूसुफ के सजड़ो थी करे ओ सुना यूसुफ हलिया सोनो यूसुफ ईंदो वा सवन जा हथड़ा वढजी वींदा हेडे मुझो महबूब मोहम्मद करीम ईंदो वा अमीर हमजा जो ज़ोरा सुने अबू तालिब जो कुल्हन ते ज़ोरा जिया मुझो महबूब ईंदो वा अमीर हमजा ही थी वयो सुनो अबू तालिब ही थी वयो अली जी अम्मा उथी बीठिया मुझा दोस्त अजीज अली उवा जेको अम्मा जे पेट में भी मुझे मुस्तफा के सुञाण दो मुझे जी पांजे जी जल अम्मड़ जे पेट में मां अर्ज पे कयो सुने ईसा अलैहिस्सलाम जे अम्मड़ के हुक्म जो उखरुज हादा बैती इबादत ला बैत विलादत ही उहो घर जेको इबादत वारो आ हे बचड़े जे ॼण जो घर ना है पर जने मुझे सुने अली जी विलादत थींदी आ फातिमा बिन्त असद सुने अबू तालिब सां गॾिजी करे काबे जो तवाफ कंदी आ कुरान जी आयत छा चयो जवाब दियो वरी तो याद गिरो जारिया कुरान बुधंदा हलो वअहिदना इला इब्राहीम व इस्माईल अन तहिरा बैती लित्ताइफीन वल आकिफीन ऐ इब्राहीम ऐ इस्माईल मुझे घरड़े के पाक ही साफ रखो छाजेला तवाफ वारा तवाफ कन एतकाफ वारा एतकाफ कने तवाफ दुनिया करे रहिया दुनिया दिसी रहिया पर अञा एतकाफ वारा को न आया हन जन के घोराइणो आ जॾहिं उहे आया हन अज़ीज़ा ने मन हिकड़ो चक्कर तवाफ जो ॿियो चक्कर तवाफ जो अञा टे चक्कर पूरा थींदा हन चौथो चक्कर अञा हूंदो आ शुरू में हूंदो आ सोनी फातिमा बिन्त असद चवंदी आ मुंहिंजा घोट जी मुंहिंजी सोहणी कुंवार गाल चर्चे को चढ़ी वई छा थियो गाल चर्चे को चढ़ी वई आ बचड़ो चवे थो मां थो अचां अचवारो कर घर हलऊं चेती घर जेतरी भी जाय नाहे घर जे हलण जेतरी भी जाय नाहे चवे थो आ त घर हलऊं पर चवे थी घर अचण हलण जेतरी जाय नाहे काॾे हलऊं मुंहिंजा दोस्त अज़ीज जरा गौर त कर त उन मल फातिमा बिन्त असद जेॾी मल मुंहिंजा दोस्त अज़ीज बचड़े जे विलादत जो टाइम थी रहियो आ
सुनो अबू तालिब थो चवे त हलिया घर हलो मगर घर न थी वने छा थी करे जरा गौर कर काबतुल्लाह जे भर में अची करे काबतुल्लाह जे भर में अची करे पांजो जिस्म काबे जे दीवार सा मिलाए करे फातिमा बिन्त असद दुआ केड़ी घुरी अल्लाहुम्मा बिहक़ हाज़ल मौलूद ओ मुझा मौला हे जेको जमण वारो वा इन जे सदके करम फरमा हे जेको जमण वारो आ उन जमण वारे जे सदके करम फरमा अली उनखे चइबो आ जेको जमण खां अॻु में पंहिंजे अमड़ जो मुश्किल कुशा बणबो आ अज़ीज़ा ने मन देर कान थी काबे जे दीवारुन मां आवाज आयो हाणे गौर कजा अहम गाल पियो चवा टाइम थोरो वठंदो मैं गालियूं उहे बुधाइंदो मैं जेके यकीनन तो जिंदगी में न बुधियूं हुजन गौर कजा जेडी मल ओहो टाइम करीब आयो काबे जे दीवारुन मां आवाज आयो केड़ो आवाज आयो बुधाई केड़ो आवाज आयो तू बेखौफ आजा तवज्जो कर काबे जे दीवार में आवाज तो अचे तू बेखौफ आजा जरा खौफ कोई नहीं तू है दर्द मां है ईसा दी मां नहीं तू बेखौफ आजा तू बेखौफ आजा जरा खौफ कोई नहीं तू है दर्द मां है ईसा दी मां नहीं तेरे लाल खातर ये काबा घर बनाया तेरे लाल खातर ये काबा घर बनाया तू अंदर न आवी ते हुर्मत न रे दी तू बेखौफ आजा दीवारुन मां आवाज आयो दीवारुन मां आवाज आयो अंदर हलिया इते मां बिहारी दोस्तों के इते बिहारे तो के उहे गालियों बुधाइंदुस इते बिहारे तो के उहे गालियों बुधाइंदुस जेके तो जिंदगी में न बुधियूं हुजन तवज्जो कर जने आवाज आयो अंदर हलिया जने आवाज आयो अंदर हलिया मुझा दोस्त अजीज तोखे इहा खबर आहे या नाहे त काबतुल्लाह जू दीवारूं छासा ठहलू हन जवाब दे काबे सिरू न पत्थर काबे जू दीवारूं छासा ठहलू हन गाला गाला छासा ठहलू हन पत्थरन सा त पो गौर कर चंगी तरह बुधी छड जा ओहे पत्थर केड़न केड़न जबलन जाहन जवाब दे चौकाई खबर ना है तपो सीता में रहण वारा ओ सीता में रहण वारा अज कन्न खोले बुधी छद त काबतुल्लाह जू दीवारूं जेके पत्थरन जू ठहलो हन ओहे घणन जबलन जा पत्थर हन केड़न केड़न जबलन जा पत्थर हन पहिरो जवाब बुध काबतुल्लाह जे दीवारन में पंजन जबलन जा पत्थर पियल हन घणन जबलन जा वरी जाओ काबतुल्लाह जे दीवारुन में पंजन जबलन जा पत्थर पियल हन पहिरी नाला पंहिंजे दिल जे कंप्यूटर में नोट कंदो वञो उहे पंज जबल कहिड़ा हन जन जो पत्थर काबतुल्लाह जे दीवारुन में पियल हन पहिरो नंबर कोहे ज़ीना आस्ते आस्ते नाला थोड़ा तो याद कर पहिरो नंबर कोहे ज़ीना बियो नंबर कोहे तूर त्रियो नंबर गारे हिरा चौथो नंबर अबू कुबैस पंजो नंबर कोहे लुबनान इन पंजन जबलन जे पत्थरन सा काबे जू दीवारूं ठहलू हन घणन जबलन जे पत्थरन
इन्हनि पंजनि खे आम न समझ पंज वॾो राज़ थई हे पंज आमन आहिनि पंज वॾो राज़ थई अहिड़ो राज़ थई जेको समझ में अचण वारो न आहे कंहिंखे बि न अची सघियो आहे न अचंदो हे पंजनि जो वॾो राज़ आहे हाणे वरी थोरो तवजह कजां पंजनि जबलनि जा पत्थर पंजनि जबलनि जा पत्थर जंहिं वक़्त में दीवारूं खयूं वयूं मां तोखां थो पुछां दीवारूं खयूं वयूं त उन टाइम ते जंहिं वक़्त में का बि ओसारी कबी आहे त छा इस्तेमालु कबो आहे अॼु दौरे जदीद अॼु सीमेंट इस्तेमाल थींदो आहे उन टाइम ते छा इस्तेमाल थियो छो मक्के जी मिट्टी इस्तेमाल मक्के जी गाला मक्के जी मिट्टी इस्तेमाल थी पंजन जबलन जे पत्थरन में जरा गौर तकर अली अला दीवारूं छो फाटियूं तवज्जो तकर मुसलमान इंतहाई नई मालूमात पियो ॾे पंजन जबलन जा पत्थर फाटी पया छाजे करे फाटी पया हिकु पंजन जबलन जा पत्थर हुया ॿियो मिट्टी हुई मिट्टी छो जगह ॾिनी जबलन छो जगह ॾिनी अच त रब जे क़ुरान खां पुछी अल्लाह जे क़ुरान खां था पुछो ओ मुझा करीम रब ओ मुझा करीम रब रब चवे थो जी मुझा बाना मुझा मौला जरा पंहिंजे कुर्ब करे एतिरो त असां गुनाहगारनि खे ॿुधा त जबल छाजे लाइ फाटंदो आहे अल्लाह फरमाए थो लहू अंज़लना फैसलो पाण कजा फैसलो पाण कजा लौ अंज़लना हाज़ल क़ुरआन अला जबल लरअयतहु खाशिअम मुतसद्दिअम मिन खशियतिल्लाह अल्लाह जो कुरान गवाही ॾेई रहियो आहे जबल फाटंदा ज़रूर हन जबल फाटंदा ज़रूर हन कॾहिं फाटंदा हन जॾहिं कुरान जो नुज़ूल थींदो सुन्नी को न समझे सुन्नी को न समझे तोखे गाल समझ में न आए वरी मां तोखे शेर से समझाया खामोश है तो दीन की पहचान अली है कर बोले तो लगता है कुरान अली है हाने समझण जी कोशिश कजा कुरान करीम गवाही ॾिनी जबल फाटंदो ज़रूर आहे पत्थर टुटंदो ज़रूर आहे मगर जॾहिं कुरान जो नुज़ूल थींदो आहे अच कुरान जे ॿी आयत जे मथां अल्लाह ताला जा बांधड़ा जॾहिं मूसा कलीमुल्लाह अल्लाह जे दरबार में अर्ज़ कयो वलाकिन ज़ुर इलल जबल रब जे दरबार में अर्ज़ कई ओ मुझा करीम रब मूंखे पंहिंजो दीदार करा रब जवाब ॾिनो फलम्मा तजल्ला रब्बुहु लिल जबल जअलहु तकन व खर्र मूसा सैका अल्लाह जे नूर जी तजल्ली आई कोहे दूर चिकना चूर थी वियो आस्ते आस्ते चवा जवाब दे कुरान बुधाए तो जबल टुटंदो जरूर आ या कुरान जे नुज़ूल ते या रब जे नूर जे तजल्ली ते कुरान टुट अल्लाह ताला जो कुरान बुधाए रहियो आ जबल टुटंदो जरूर आ पत्थर टुटंदो जरूर आ खत्म जरूर थींदो आ या नुज़ूल कुरान ते या नुज़ूल कुरान ते या रब जे नूर जे तजल्ली ते सोहणो अली सोहणे अली जी अम्मा जंहिं वक्त में भर में बीठी काबे मां आवाज आयो हलिया जबल जा पत्थर टुटी परे थिया या कोन थिया जवाब दे पत्थर टुटी थिया परे या कोन थिया जवाब दे जे दिल चवई थी त पत्थर टुटी परे थिया पो हाणे खुद बुधाए त अली अल्लाह जे नूर जी तजल्ली या ॻाल्हाईंदड़ कुरान जवाब दे अन्या जेकर समझ में न अचे त इते जो इते टियों जवाब भी दिया मुझा दोस्त अजीज अरबी में चेबो मज़ीक़ुल बहर छा चेबो जवाब दे मज़ीक़ुल बहर जंहिंजी माना सोढ़ी कली हेॾे तवज्जह कजा ओ सीता वारा मां समझा थो त इल्मी ॻाल्हियूं ॾाढियूं ॾुखियूं समझ में ईंदियूं हन पर हे उहा बोली थी जेका जिंदगी भर बुद्धि न हुंदई विसरंदई भी कान मज़ीक़ुल बहर सोढ़ी कली छा चयम सोढ़ी
सोढ़ी गली हाने जॾहिं सोढ़ी गलीअ मां हेॾे तवज्जो कजा सोढ़ी गलीअ मां टे माण्हूअ जे अचण जी या वञण जी जगह हेॾे तवज्जो कर ओ सीता वारा गली सोढ़ी आ होॾहूं अबो अची रहियो आ हेॾहूं पुटु अची रहियो आ हाणे सोढ़ी गली आ गुज़रणो हिकिड़े खे आ ॿुधाए त अबो हटंदो या पुटु हटंदो जवाब ॾियो रुगी सुभान अल्लाह सा कम न हलंदो अज सैयद नसीरुद्दीन शाह बुखारी जड़ो दिलबर मुझे फर में वेठो आ सैयद वेठो ने जे नाने जी गाल तो अज तमा का खोले खोले गालाणो रुगी सुभान अल्लाह सा न ओ सुन्नी ओ मुसलमान ओ कुछ इश्क जू अखियूं खोलियो वरी समझो गली सोढ़ी आ हिकड़ो मानू अची सके थो या वनी सके थो अचण वारो अबो आ वञण वारो पुट हाणे वञणो या अचणो हिकड़े खे आ खुद जवाब दे अबो मोटी पुट खे जगह दींदो या पुट मोटी अबे के जगह दींदो शरीयत छा थी चवे भला गालायो छा थी शरीयत चवे पुट मोटे पुट हटे अबे के जगह मिले त पो समझी छो नथो जेडी मलक काबे जे दीवारन में लगल मिट्टी के तुराब चेबोवा जेडी मल मिट्टी डिठो त अबू तुराब अची रहियो आ मिट्टी पर करे अबू तुराब के जगह दी तुराब पान के टोड़े करे